अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी अॼु वॾी ख़बर ॾींदासीं दोस्तों तव्हांखे। जी हाँ दोस्तों, अॼु जी अपडेट में वॾियूं ॻाल्हियूं तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हाणे मंसूर खान रहज़न वारनि खे बि क़ाबू करे चुको आहे ऐं हू हुनजी हर ॻाल्हि मञनि था। इन जे करे त छोकिरी कंहिं न कंहिं तरीक़े असांजी इज़त वापसि थिए। हाणे सोढल सॼी ॻाल्हि ॿुधाईंदो त छोकिरी किथे आहे, मंसूर खान जूं ॻाल्हियूं ॿुधंदो ऐं मंसूर खान खां इहो वाइदो वठंदो, छोकिरी तोखे मां ॿुधायां थो, पोइ तूं सिर्फ़ु एतिरो कजांइ असांजी ज़िंदगी बचाइजांइ, मुंहिंजे चाचे जी ज़िंदगी बचाइजांइ ऐं इन जे बदिले में छोकिरी मां तोखे ॾियां थो। मंसूर खान वाइदो कंदो, सोढल खे चवंदो इहो मुंहिंजो तोसां मुड़साणो वाइदो आहे, तोखे कुझु बि कोन थींदो, राज़न वारा तोखे हथ बि न लाहींदा, जे तोखे कुझु थियो त सम्झ हुननि जो जहिड़ो मूंसां हुआ। पर मुंहिंजी ताक़त जी हर कंहिंखे ख़बर आहे त मुंहिंजी केतिरी ताक़त आहे। सोढल चवंदो ठीकु आहे, छोकिरी जो फलाणी जात ते रहियल थी वञो उतां, पोइ अॻिते तुंहिंजो कमु कहिड़े हिसाब सां तोखे ही हैंडल करिणो आहे। इहे सभु ॻाल्हियूं ॿुधी करे जुमो वेंदो, सॼो शाहनवाज़ ख़ान खे ॿुधाईंदो ऐं शाहनवाज़ ख़ान उन खे इनाम बि ॾींदो ऐं कमदार बि मोलू गॾु हूंदो। अहिड़े हिसाब सां शाहनवाज़ ख़ान इन कम खे विञाइण जे लाइ वॾी कोशिशि कंदो जीअं इहो कमु डही वञे, इन्हनि जो ठाव न थिए। हू पंहिंजी ताक़त लॻाईंदो, मंसूर खान पंहिंजी ताक़त लॻाईंदो। अहिड़े हिसाब सां अचण वारे एपिसोड में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। असांखे ॾींदा इजाज़त, सब्सक्राइब ज़रूरु कंदा।